अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैन। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। त ड्रामा सीरियल दौलाब हिन वक़्तु ज़बरदस्त नमूने सां हले पियो। हीअ जेका किस्त आहे उहा तमामु ज़बरदस्त दिलचस्प थियण वारी आहे, छो त आलम खे ककर वारनि अगवा करे वरितो आहे। हाणे जेको ड्रामे जो रुख आहे उहो तब्दील थियण वञे पियो, छो त आलम जेको आहे उहो हाणे ककर वारनि जे हथ में अची वियो आहे। हाणे मुराद वारा तमामु घणा परेशान आहिनि उन जे करे, छो त गोलपरी खे ज़बरदस्ती उहे हुतां खणी आया हुआ उहो पलांद करण जे लाइ। हाणे ककर वारनि हीउ क़दम खयो आहे। राज़न जेको आहे हाणे प्लान जोड़े पियो त कहिड़े नमूने मुराद वारनि खां बदिलो वठिजे ऐं उहा गोलपरी खे वापसि कराइजे। होॾऊं कूंज बि उन्हनि खां गुम थियल आहे। कूंज जो इल्ज़ाम जेको आहे उहो बि शाहनवाज़ ख़ान हिननि ते लॻाए थो। हाणे राति वारी किस्त में अवां ॾिठो हूंदो, जंहिंमें मां बि आहियां, ऐं खूनी माण्हू असांखे चए थो त जेका कूंज आहे उहा मुराद वटि आहे, मुराद वारनि अगवा कई आहे। असां चऊं था त इहो नथो थी सघे, पर हू असांखे यकीन ॾियारण जी कोशिशि कंदो आहे। हू चवंदो आहे त तव्हांजी मर्ज़ी आहे, मञियो या न मञियो, पर कूंज जेका आहे उहा मुराद वारनि वटि आहे। तमामु ज़बरदस्त दिलचस्प राति वारी किस्त हुई। हिन में अव्हांखे मूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई, शायदि ज़हन नशीन अव्हां जे न हुजे, छो त हिकिड़े चिड़े जो कैरेक्टर हुयो जेको हिननि जे विच में अचे पियो। मूं चयो हो त ई चरियो जेको आहे सस्पेंस आहे वॾो। हाणे उहो जेको चरियो आहे राति ज़ाहिर थिए थो त हू पुलिस जो ॻुझो माण्हू आहे ऐं इन तंज़ीम ते नज़र रखे पियो। हुन रिपोर्ट ठाहे वरिती आहे, हुन DSP खे उहा रिपोर्ट बि जमा कराए छॾी आहे। हाणे हुन जा जेके कमु आहे हुन पंहिंजो कंप्लीट करे वरितो आहे। हाणे DSP खे जॾहिं हुन फाइल ॾिनी आहे, DSP इन ते गौर वीचार करे थो ऐं SHO खे ॾिए थो त हाणे हीअ जेके गिरफ़्तारियूं आहिनि इहो ॻुझे नमूने सां करणियूं आहिनि। हाणे मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंसूर ख़ान जी जेका तंज़ीम आहे उन ते तमामु ज़बरदस्त हिकिड़ो क़िस्म जो प्रेशर विझो पियो वञे। हाणे जेको DSP प्लान ठाहे थो, हाणे हिन प्लान तहत जेके मंसूर ख़ान जा माण्हू आहिनि, मंसूर ख़ान जी तंज़ीम जा माण्हू आहिनि, उनखे पुलिस अगवा करे थी, पुलिस खणाए थी, मगर हुन ते कंहिंखे ख़बर नथी पए। हाणे होॾे मुराद ते प्रेशर बि वधी वियो आहे ऐं मुराद जेको आहे सोढल ते प्रेशर वधायो आहे। सोढल खे इहो चए थो त मूं अव्हांखे रोकियो हो त ईअं घरों न निकिरो ऐं अव्हांजी जेका हीअ ॾाढाई आहे अव्हांजे करे ई जेको आलम आहे उन्हनि जे कब्ज़े में वियो आहे। हाणे हुन कब्ज़े जो उहो ग़लति फ़ाइदो वठंदा। हाणे जेको सोढल आहे हाणे ॾाढो परेशान आहे, छो त कूंज बि हुन वटि आहे ऐं हेॾऊं जेको गोलपरी जो वञण जो बि ख़तरो आहे। हाणे हीअ कहिड़े नमूने हुनखे सेटल कंदो इहो अॻिते हली अव्हांखे ख़बर पवंदो, पर हिन वक़्तु आलम जी जान जेका आहे उहा ख़तरे में आहे, उहा हुननि वटि आहे, पर आलम खे हू कीअं छॾाइनि था हीअ बि अॻिते किस्त में अव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं ॾिसंदव। पर हिन वक़्तु शाहनवाज़ ख़ान जेका चाल चले पियो उहा तमामु ख़तरनाक चाल, छो त कूंज वारो जेको सॼो मामिलो आहे उहो मुराद वारनि जी ॻिची में विझणु चाहे थो। हाणे मुराद वारा जेके आहिनि हिन जार में फसंदा या न फसंदा, पर विच में मंसूर ख़ान हाणे हिकिड़ो प्लान ठाहे थो जंहिं तहत मुराद ऐं राज़न वारनि खे हू ठाहिण जी कोशिशि कंदो। हाणे हीअ मशवरो पंहिंजी माउ सां करे थो। हाणे माउ चएसि थी त हीअ त तुंहिंजे खून जा प्यासी आहिनि ऐं तोसां विढ़णु चाहिनि था, पर तूं इहो कीअं करे सघंदे। पर उन हूंदे बि मंसूर ख़ान हाणे हिन जो जेको सॼो क्रेडिट खणंदो ऐं मां अव्हांखे इहो ॿुधायां त जेका कूंज जेका आहे सोढल वारनि वटि आहे, सोढल जे कब्ज़े में आहे। हाणे हीअ ईंदो त तूं मोबाइल में चवंदो त पंहिंजी वॉइस रिकॉर्ड कर, हाणे वॉइस रिकॉर्ड कराईंदो
उन तहत ही जेको आहे मंसूर ख़ान ॾे वेंदो ऐं कूंज जेका आहे हाणे मंसूर ख़ान जे हवाले कई वेंदी ऐं मंसूर ख़ान उहो पंहिंजी हवेली में रखणु चाहे थो या उनखे हाणे मंसूर ख़ान इहो कंदो त इनखे पंहिंजे भाइरनि जे हवाले करे छॾींदो, छो त ही जॾहिं सोडल हिन खे पंहिंजे मंसूर ख़ान जे हवाले कंदो, मंसूर ख़ान हुनखे पंहिंजे भाइरनि जे हवाले कंदो। हू चवंदुसि त मूंखे मारे छॾींदा, पर उन ते हू जेको आहे उनखे चवंदो त ही क़ौमी जेका ॻाल्हि आहे असां उनखे क़ौम खे खणियो आहे। अगरि मां तव्हां सां शादी कंदुसि इन ते जेको आहे ही जेका मुंहिंजी तंज़ीम आहे इहा टुटी वेंदी, पर उन ते हुनखे पंहिंजे भाइरनि हवाले करे थो। ऐं तमामु दिलचस्प अॻी किस्त थियण वारी आहे। इन ते पंहिंजे अली हसन चड्ढर खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।